साईं, मञा थी त छोकिरी ग़लति क़दम खणी हिते पहुती आहे, पर उनखे वापसि कराइण लाइ बि त तव्हांजे मथां पूरो पूरो ज़ोर रखियो वेंदो। पर इहो यादि रखिजो त असांजे घर में बि जवान न्याणी आहे। जेकॾहिं तव्हां हिन न्याणीअ सां नाइंसाफ़ी कई न त सुभाणे असांजी न्याणी बि सूरनि में अची सघे थी। रानी बेगम, तोखे त ख़बर आहे त अकबर ख़ान पंहिंजे उसूलनि जो पको आहे, कॾहिं बि कंहिंसां नाइंसाफ़ी थियणु कोन ॾींदो। इहा मूंखे ख़बर आहे साईं त तव्हां हक़ ऐं सच जो रस्तो अख़्तियार कंदव, पर जेकॾहिं छोकिरी ग़लति आहे त पोइ बि तव्हांखे उन जो साथ ॾियणो पवंदो। या त मुंहिंजे उसूलनि जी भञकड़ी हूंदी। हिकु न्याणी जी जान बचाइण जे लाइ तव्हांखे पंहिंजा उसूल पासे ते रखणा पवंदा साईं। छोकिरी पूरो पूरो भरोसो करे असां वटि पहुती आहे ऐं तव्हां पंहिंजे उसूलनि जे मुताबिक़ सुभाणे हुन न्याणीअ खे मौत जे मुंहं में धिके छॾियो त पोइ जेका उनजी दिलि मां बददुआ निकिरंदी न, पोइ तव्हां छा था सम्झो त उन जी बददुआ असांजी न्याणीअ जे मथां असर कोन कंदी? रानी बेगम, मां तव्हां सां इहो वाइदो थो कयां त न्याणी खे जॾहिं बि वापसि मोकिलियो उनखे जान जी अमान मिलंदी। ठीकु आहे? तूं मुतमइन थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।